डेवलपमेंट वर्किंग पार्टी 34 अरब 74 करोड़ रुपयनि खां वधीक मालियत जे 15 रिथाउनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। रिथाबंदीअ वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जी सदारत हेठि सेंट्रल डेवलपमेंट वर्किंग पार्टी जो इजलास थियो। इजलास में 431 अरब 22 करोड़ रुपया मालियत जा 9 वॾा मनसूबा क़तई मंज़ूरी लाइ इकनेक खे उमाण जी सिफ़ारिश कई वई। मनसूबनि जो मक़सदु मुल्क में डिजिटल तब्दीली, जदीद तरीन इंफ्रास्ट्रक्चर ऐं इक़्तिसादी तरक़ीअ खे हथी ॾियणु आहे। इजलास में मुल्क जे चइनी सूबनि ऐं आज़ाद कश्मीर लाइ तरक़ियाती मनसूबनि ॾे उसूली मंज़ूरी ॾिनी वई, जॾहिं त डिजिटल निज़ाम जी बहितरीअ लाइ 13 अरब रुपयनि जी लाॻत सां नेशनल आर्टिफिशियल इंटेलिजेंस इकोसिस्टम डेवलपमेंट प्रोग्राम जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई। सेंट्रल डेवलपमेंट वर्किंग पार्टी 34 अरब 74 करोड़ रुपयनि खां वधीक मालियत जे 15 रिथाउनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। रिथाबंदीअ वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जी सदारत हेठि सेंट्रल डेवलपमेंट वर्किंग पार्टीअ जो इजलास थियो। इजलास में 431 अरब 22 करोड़ रुपया मालियत जा 9 वॾा मनसूबा क़तई मंज़ूरी लाइ इकनेक खे उमाण जी सिफ़ारिश कई वई। मनसूबनि जो मक़सदु मुल्क में डिजिटल तब्दीली, जदीद तरीन इंफ्रास्ट्रक्चर ऐं इक़्तिसादी तरक़ी खे हथी ॾियणु आहे। इजलास में मुल्क जे चइनी सूबनि ऐं आज़ाद कश्मीर लाइ तरक़ियाती मनसूबनि ॾे उसूली मंज़ूरी ॾिनी वई, जॾहिं त डिजिटल निज़ाम जी बहितरी लाइ 13 अरब रुपयनि जी लाॻत सां नेशनल आर्टिफिशियल इंटेलिजेंस इकोसिस्टम डेवलपमेंट प्रोग्राम जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई।